अपडेट कयूं के कराची में खदड़ा फ़कीरन पारा 24 नवंबर ते हैदराबाद में मूरत मार्च जो ऐलान किया है। अपडेट कंदासीं। शहज़ादी राय ऐं बिंदिया रानी समेत खदड़ा फ़कीर अगवाड़नि जी प्रेस कॉन्फ्रेंस। खदड़नि फ़कीरनि इम्तियाज़ी सुलूक ख़त्म करे सरकारी कोटा ते नौकरियूं ॾिनियूं वञनि मुतालबो कयो आहे। ख्वाजा सराउनि खे मसवाड़ ते घर नथा मिलनि, कानून साज़ी कई वञे। पब्लिक ट्रांसपोर्ट में ख्वाजा सरान लाइ सीटूं मखसूस कयूं वञनि। प्रेस कॉन्फ्रेंस में इहो मुतालबो कयो वियो आहे। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची में खदड़नि फ़कीरनि पारां 24 नवंबर ते हैदराबाद में मूरत मार्च जो ऐलान किया है। शहज़ादी राय ऐं बिंदिया रानी समेत खदड़नि फ़कीरनि जे अगवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कई है। खदड़नि फ़कीरनि इम्तियाज़ी सलूक ख़त्म करे सरकारी कोटा ते नौकरियूं ॾिनियूं वञनि, इहो मुतालबो कयो है। अपडेट कंदासीं। कराची का खदड़नि फ़कीरनि पारां 24 नवंबर ते हैदराबाद में मूरत मार्च जो ऐलान। शहज़ादी राय ऐं बिंदिया रानी समेत खदड़ा फ़कीर अगवाड़नि जी प्रेस कॉन्फ्रेंस। खदड़नि फ़कीरनि इम्तियाज़ी सुलूक ख़त्म करे सरकारी कोटा ते नौकरियूं ॾिनियूं वञनि, इहो मुतालबो कयो आहे। ख्वाजा सराउनि खे मसवाड़ ते घर नथा मिलनि, कानून साज़ी कई वञे। अपडेट कंदासीं। पब्लिक ट्रांसपोर्ट में ख्वाजा सराउनि लाइ सीटूं मखसूस कयूं वञनि। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाणी का। शहज़ाद अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। कराची प्रेस क्लब में अॼु ख्वाजा सिरा अगवाणनि बिंदिया रानी शहज़ादी राय बैरिश अंदाज़ी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस में ख्वाजा सिराइनि जे अगवाणनि जो चवणु हो त ख्वाजा सिराइनि पारां 24 नवंबर ते मूरत मार्च जो ऐलान कयो वियो आहे ऐं खदड़नि फ़कीरनि पारां हैदराबाद जे रानी बाग में मूरत मार्च जो ऐलान कयो वेंदो। उते असां मूरत मार्च करण वारा आहियूं। वधीक अगवाणनि जो इहो चवणु हुयो त ख्वाजा सिराइनि जे जिन्सी तफ़रीक़ जी बुनियाद ते किरदार कशी कई वेंदी आहे। इम्तियाज़ी सलूक ख्वाजा सिराइनि सां जेको थींदो आहे मुआशरे में, उहो ख़त्म कयो वञे ऐं ख्वाजा सिराइनि जे क़त्लेआम खे पिणु रोकियो वञे, इहो मुतालबो कयूं था हुकूमत खां। वधीक ख्वाजा सिराइनि जे अगवाणनि जो चवणु हुयो त 3 सालनि खां मुतालबो कयूं था त क़त्ल जे एवज़ पैसा वठण ऐं केस जी दियत वारो जेको कानून आहे उहो उनजी असां मुखालफ़त कयूं था, इहो कानून ख़त्म कयो वञे। ऐं वधीक ख्वाजा सिराइनि जे अगवाणनि जो इहो चवणु हुयो त ख्वाजा सिराइनि जा कपिड़ा लाहे उन्हनि जी शिनाख्त करण वारो सिलसिलो ख़त्म कयो वञे। ख्वाजा सिराइनि जे मसवाड़ ते घर नथा मिलनि ऐं ॿिनी मसवाड़ ते जेको आहे उहो घर वठण में मजबूर थी पवंदा आहिनि। वधीक ख्वाजा सिराइनि जे अगवाणनि जो इहो चवणु हुयो त असांखे ख्वाजा सिराइनि जी कम्युनिटी जे माण्हुनि खे पब्लिक ट्रांसपोर्ट में असां जेके मुख़्तलिफ़ सीटूं आहिनि, जी लेडीज़ सीटूं हूंदियूं आहिनि, ईअं असांजी पब्लिक ट्रांसपोर्ट में ख्वाजा सिराइनि जूं सीटूं मुख़्तस कयूं वञनि। सिंध हुकूमत पंहिंजी सरकारी नौकरियुनि वारी कोटा ते अमल करे 2 साल अॻु कानून थियो, पर उन ते अमल न आहे थियो। वधीक ख्वाजा सिराइनि जे अगवाणनि में इहो चवणु हुयो त आलमी इदारनि जी फंडिंग ते रुॻो केस ताईं गुज़ारियूं और रियासत असांजी लाइ किरदार छो अदा नथी करे। हुकूमत खे घुरिजे त उहो बि किरदारु अदा करे ऐं वेस्टर्न आइडियालॉजी खे तर्क करियूं था। इहा असांजी तारीख़ी अहमियत खे निसाब में ऐं जेका असांजी तारीख़ी अहमियत आहे उनखे पिणु शामिलु कयो वञे। जी ठीकु आहे शहज़ाद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।